मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं सरकारी का शइ अगर कोई बंदो खपाए उनखे खपाए ऐं उहे पैसा पंहिंजे जेब में हाणे उहो कीअं आहे साईं बिल्कुलु हे हिकिड़ो डाको आहे, चोरी आहे हिकिड़े क़िस्म जी। हे जेके बंदा सरकारी दवाऊं ऐं सरकारी दवाउनि सां गॾु जेके बि सरकारी शयूं अचनि थियूं, जंहिं बि उहिदनि ते वेठा आहिनि, हे पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजी घरवारी खे, पाण खे हे हराम था खाराइनि। हे हराम था कराइनि। सरकारी जेकी शइ आहिनि इन में पूरी पब्लिक जो हिसो आहे। ईअं सम्झ तव्हां जेको आहे न वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जा पैसा न खया आहिनि। ईअं सम्झो तव्हां पाकिस्तान में जेकी बि अंदरि पब्लिक रहे पई न, तव्हां सभिनी जा पैसा जेको लुटिया आहिनि। बाक़ी इहा ॻाल्हि करणु साईं अजीब ॻाल्हि कयो था साईं। हेॾा वॾा मथे ॾिसो करप्शन कंदा हे करोड़ रुपए में। मां जेकॾहिं ग़रीब जेको आहे 10,000 जी दवा खाईंदी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मां जेकॾहिं ग़रीब 10,000 जी शइ खाईंदी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। त क़यामत जे ॾींहुं जंहिं किरोड़ हया आहिनि न, उन सां गॾु तूं बि जनम में वेंदे। ॻाल्हि आहे न हिकिड़ी क़िस्म जी। हे माण्हू असांखे मिसाल ॾींदा आहिनि साईं, अजीब हर क़िस्म जा मौलवी साहिब। हे माण्हू ख़रबनि जी करप्शन करे वेठा आहिनि मथे। हे सिंध जेको खाई विया, हे पेटनि जा एतिरा वॾा आहिनि जो तबाह करे छॾियो सिंध खे। इन्हनि खां साईं पुछा न थींदी, वरी असां खां थींदी। यादि रहे चोरी चोरी आहे, डाको डाको आहे, ज़ुल्म ज़ुल्म आहे। पोइ चाहे उहा 1 रुपए जी हुजे या 1 खरब जी हुजे। क़यामत जे ॾींहुं मुजीब रहमान खां इहा पुछा न कयो वेंदो त मां उज़ुर पेश कयां, या अल्लाह हे सिंध जा सभु हुकुमरान 1 खरबे खणी विया, मां सिर्फ़ु 10,000 जी दवा खई। त अल्लाह ताला फरमाईंदो जुर्म जुर्म आहे, पोइ चाहे 1 रुपए जो थिए या 1 खरब जो थिए। ऐं साईं जेके बि शयूं अचनि थियूं, जेके बंदा जंहिं उहिदनि ते वेठा आहिनि, इन खां बचण जी कोशिशि कयो। हराम हराम हूंदो आहे। हिलाल जी तरफ़ फोकस कयो। अल्लाह बरकत ॾींदो, सुकून ॾींदो, राहत जी ज़िंदगी ॾींदो। वॾे में वॾो ख़ुदा फ़ाइदो इहो ॾींदो, औलाद खे हिलाल खाराईंदो। फ़ाइदो छा निकिरंदो? फ़ाइदो इहो निकिरंदो औलाद वॾी थी करे फ़र्मा बरदार थींदी। ऐं औलाद जेकॾहिं फ़र्मा बरदार थी वई, इहो बंदो इंतिहाई सुकून में हूंदो। ऐं जेकॾहिं औलाद नाफ़रमान थी वई, इहो बंदो खरबे रुपया जेको अकाउंट में पियल हुजनि, इहो बंदो इंतिहाई दुनिया जे अंदरि टेंशन में थींदो। हाणे फ़ैसिलो इहो तव्हां ॾाढो रखियो आहे, शरीयत जो फ़ैसिलो आहे। क़बूल कयो त ठीकु आहे, नथा कयो, जेको बि नथो करे भले उहो मार्केट खां शार्ट थी वञे।